कल समाचार तव्हां ॿुधो हूंदो, असांजे सिंधी समाज जा वरिष्ठ महान आदर्श जिनखे मर्यादा पुरुषोत्तम चयो वेंदो आहे, परम पूज्य बाबा साईं श्री चांडूराम साहिब जन तिन असार संसार जो त्याग कयो आहे। प्रभुअ जे चरणनि में गोलोक धाम में विया आहिनि। संतन जे लाइ त कॾहिं दुख न मनाइबो आहे, छो जो संत पंहिंजे प्रभुअ जे धाम ई वेंदा आहिनि। लेकिन पीड़ा इन ॻाल्हि जी हूंदी आहे कि उन्हनि जो दर्शन, संभाषण, श्रवण जेको असांखे मिलंदो आहे, असां उन खां वंचित थी वेंदा आहियूं। इहा हिकिड़ी अहिड़ी कमी हूंदी आहे जेकी कॾहिं भरिजंदी न आहे। चओ हरे राम। सभु संत पंहिंजो पाण में अनूठा आहिनि, त कई बार उन्हनि जो प्रेम, स्नेह, आशीर्वाद सदा सदा असांखे मिलंदो रहियो आहे। साईं कृष्णदास सां त उन्हनि जो ॾाढो प्रेम। ऐं जॾहिं कृष्णदास जी गुरु गादीअ ते विराजमान थिया हुआ, तॾहिं साईं चांडूराम साहिब जन पाण हिते हुया, दरबार साहिब में हुया। पंहिंजे कर कमलनि सां उन्हनि अभिषेक कयो हो, तव्हांखे यादि हूंदो। हमेशह ॾाढो उन्हनि जो प्रेम स्नेह रहियो आहे। चाहे असां लखनऊ विया आहियूं, उते कीर्तन करे आया आहियूं, हो हिते आया आहिनि। बाबा भगत राम साहिब जन जी त वाणी ॿुधी लीन थी वेंदा। उते लखनऊ में वॾा वॾा माण्हू ईंदा आहिनि। अटल बिहारी वाजपेयी जॾहिं प्रधानमंत्री आहे त उहे बि आया, योगी आदित्यनाथ वग़ैरह वग़ैरह सभु उते ईंदा आहिनि, वॾा वॾा पद वारा बि। त अटल बिहारी वाजपेयी बि चवनि पिया उते जॾहिं सत्संग ॿुधी आहे, त चवनि पिया असां संसार में घुमंदा आहियूं त लॻंदो आहे कीचड़ में था रहूं, लेकिन जॾहिं अहिड़े सत्संग भक्तीअ में ईंदा आहियूं त लॻल आहे कि उहा कीचड़ न आहे केवल संसार, इन कीचड़ में सत्संग रूपी कमल जा गुल बि खिलियल आहिनि। ये अटल बिहारी वाजपेयी चयो। उहे साईं चांडूराम साहिब जन, छो जो उते कई संत महात्मा ईंदा आहिनि त सभिनि जे लाइ 10-15 मिंट समय हूंदो आहे। लेकिन असांजे सतगुरनि जेॾी महिल बाबा भगत राम साहिब जन उते कीर्तन कयो, और जेॾी महिल गुरबाणी गाई, मैं बिन गुर देखे नींद न आवे, ऐं उन्हनि जा 10 मिंट थी विया त सेवादारी हथ जोड़े बीठा, त साईं चांडूराम साहिब जन उनखे ॾाढो डांटियो कि भॼी वञो हितां। कि साईं 15 मिंट सभिनि जो, कि हिननि संतनि जो कोई समय कोन्हे, संत समय जे पार। हिननि जी कोई आवाज़ कलाकारनि वारी या संसार खे रिझाइण वारी न आहे। हिननि जो आत्मिक भक्ति जो आनंद आहे। हे जेतिरो समय असांखे जन हिते ॻाइनि, उहा ॾाढी कृपा आहे। मां ख़ुदि पढ़ी, उन्हनि चिठी लिखी त निविड़त ॾिसो, साईं चांडूराम साहिब जन बाबा भगत राम साहिब जन खे जॾहिं चिठी लिखी सुंदर अल्फाजनि में, ऐं आख़िरीअ में लिखबो आहे न, त आख़िरीअ में छा लिखियऊं, तव्हांजो दासन जो दास चांडू। मां तव्हांखे ॿुधाइण जे लाइ इहो शब्द इस्तेमालु थो कयां कि उन्हनि जी निविड़त ॾिसो, फजीलत ॾिसो, जबकि उन्हनि में उमिरि में पिताजी समान है बाबा भगत राम साहिब जन जे, लेकिन निविड़त ॾिसो कि संत आहिनि, असांजा प्यारा आहिनि, भक्तिवान आहिनि, त उन्हनि खे नंढी उमिरि वारनि खे बि लिखनि था कि तव्हांजो दासन जो दास चांडू। अहिड़नि संतनि खे बारंबार प्रणाम आहे। सच में ॾाढी पीड़ा थींदी आहे अहिड़ा महात्मा जॾहिं त्यागे वेंदा आहिनि संसार खे। त मानसिक तव्हां प्रार्थना कयो। अचो भागवत जो महाश्लोक असां मुख्य श्लोक पढ़ूं। ओम कृष्णाय वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, हरये परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय, प्रणत क्लेश नाशाय, गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे वरी चो, हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम हे हरे,
जय श्री कृष्ण। उन्हनि जे लाइ 108 बार कम से कम राम नाम सिमरन कजो। कंदो न भाई? 108 बार कंदो तो 1 मिनट लॻंदो मुश्किल सां मन में, भले हलंदे चलंदे। ऐं उहा माला श्री कृष्ण अर्पण। त असां अॼु उन्हनि खे श्रद्धांजलि ॾींदासीं। उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो प्यारो भॼन हिन ई स्टेज ते मां उन्हनि खे निमाणी वेनती कई त दासन जो अर्ज़ु स्वीकार करे। हिते बि उन्हनि उहो भॼन ॻायो। संत सूरदास महाराज जो भॼन अक्सर ॻाईंदा हुआ। उन्हनि खे बि ॾाढो प्यारो हो, असांखे बि ॾाढो प्रिय। बाबा भगत राम साहिब जन बि उहो भॼन ॻायो। अब ना बनी तो फिर ना बनेगी, नर्तन बार बार नहीं मिलता। वैराग्य भरो भजन